करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यस्तफ्तूनका क़ुलिल्लाहु युफ्तीकुम फ़िल कलालह इन इम्रुउन हलका लैसा लहू वलदुन वलहू उख्तुन फ़लहा निस्फ़ु मा तरक वहुव यरिथुहा इल्लम यकुल लहा वलद फ़इन कानत इस्नतैनि फ़लहुमा अस्सुलुसानि मिम्मा तरक वइन कानू इख्वतन रिजालन व निसाअन फ़लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन युबय्यिनुल्लाहु लकुम अन तज़िल्लू वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अॼोकी आयत सूरत निसा जी आख़िरी आयत आहे, आयत नंबर 176। हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कलाला जे मसाइल खे बयानु फरमायो आहे। लफ़्ज़ कलाला अरबीअ जो आहे। कलाला उन माण्हूअ खे चइबो आहे जेको मरी थो वञे पर पोइते को बि वारिस कोन्हसि, न पुटु अथसि न न्याणी अथसि, न पोटो न पोटी, न ॾोहिटो न ॾोहिटी, न पीउ न माउ, कोई कोन अथसि। सिर्फ़ु भाउ अथसि या भेण, सो बि वेगा माइता या पीएता, सगा बि न। अल्लाह तबारक व तआला अॼोके हिन आयत जे अंदरि इन कलाल जे मसाइल खे बयानु फरमायो आहे। इहो ई मसइलो साॻियो सूरत निसा जे शुरूआत में बयानु थियो हो, जिते युसीकुमुल्लाहु फ़ी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन में अल्लाह तबारक व तआला मर्द वफ़ात करे वञे त उनखे औलाद बि आहे, घरवारी बि आहे, भाइर भेनर बि आहिनि त विरासत कीअं कबी। माई वफ़ात करे थी वञे, मुड़ुस बि आहे, औलाद बि आहे त विरासत कीअं कबी। मर्द वफ़ात थो करे वञे, घरवारी बि आहे, औलाद बि आहे त घरवारीअ खे घणो हिसो मिलंदो, अबो अम्मा आहिनि त उन्हनि खे घणो हिसो मिलंदो। हिते लफ़्ज़ कलाला जो बि अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो। वइन कान यूरसु कलालतन अव इम्राअतुन वलहु अखुन अव उख्तुन फलिकुल्लि वाहिदिन मिनहुम अस्सुदुस। अल्लाह ताला हिते हर हिकु माए ते ऐं पीए ते भाउ भेण जे हिसे जे मुतालिक़ हिते बयानु फरमायो छहों हिसो। हाणे हिते आख़िरी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहो मसइलो दोहराए करे पंहिंजे कामिल इल्म जो इज़हार बयानु फरमायो आहे। हाणे हीअ आयत नाज़िल छो थी? हिन आयत जे नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो हो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिकु दफ़े हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु बीमार थी पियो। अल्लाह जे पैगम्बर जो सहाबी हो, बीमार थी पियो पर सख़्तु बीमार थियो। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु गॾिजी करे हज़रत जाबिर खां तबा पुरसी करण जे लाइ विया। जॾहिं वञी हुते पहुता त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु बेहोश हो, गश लॻो पियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाणी तलब फरमायो, पाणी मिलियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वज़ू करणु फरमायो। वज़ू करण खां पोइ जेको पाणी बचो लोटे में, उन पाणीअ मां कुझु पाणी लप में खणी करे हज़रत जाबिर जे चहिरे ते छंडा हया। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं होश आयो
रिवायत में अचे थो हज़रत जाबिर साईं फरमाए थो त जॾहिं मूंखे होश आयो त मां अचानक ॾिठो त मूं वटि हुज़ूर जन मौजूद आहिनि। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मौजूदु ॾिठुमि त ॾाढी ख़ुशी थी। फ़ौरन मां इहा ॻाल्हि कई, साईं मां कलाल आहियां, मुंहिंजी मीरास कीअं तक़सीम थींदी? कलाल कंहिंखे चइबो आहे? तव्हांखे इहा ॻाल्हि पहिरियां ॿुधाए छॾियमि। जंहिंखे न पुटु हुजे, न न्याणी हुजे, न अबो हुजे, न अम्मा हुजे, कंहिं बि क़िस्म जो औलाद न हुजे, हा भाउ भेण हुजे पर सॻो बि न वेगो, किथे का हिकु अधु सूरत सॻे जी बणिजे थी, सो बि माए थो या पीए थो का हिकिड़ी सूरत बणिजे थी, हुनजो अॻिते बयानु थींदो। हज़रत जाबिर रज़ी अलाह ताला अन्हु फरमाए थो, मूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जीअं जो होश आयो त हुज़ूर जन खे अॻियां ॾिठुमि, फ़ौरन इहो सुवालु कयुमि त साईं मां त अहिड़ो माण्हू आहियां जो मूंखे कोई रिश्तेदार कोन्हे, कलाला थी पियुसि। साईं हाणे मुंहिंजी मिल्कियत कीअं तक़सीम थींदी? उन वक़्तु क़ुर पाक जी आयत नाज़िल थी। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, यस्तफ्तूनक, सुहिणा तोखां फ़तवा था पुछनि, क़ुलिल्लाहु युफ्तीकुम फिल कलाला, पोइ तूं चवे न त अल्लाह तव्हांखे फ़तवा हीअं थो ॾे कलाला जे बारे में। साईं छा थो फ़तवा ॾे? अल्लाह से फरमायो, इन इम्रुउन हलक लैस लहू वलदुन वलहू उख्तुन फलहा निस्फु मा तरक। अहिड़ो माण्हू जेकॾहिं मरी थो वञे, लैस लहू वलदुन, जंहिंखे कंहिं बि क़िस्म जो औलाद कोन्हे, पुटु न्याणी त कोन्हे, पोटो ॾोहिटो कोई बि कोन्हे, वलहू उख्तुन, जेकॾहिं सिर्फ़ु उनखे भेण आहे, सा बि पीए थी या माए थी, माना पीए थी ईअं हूंदो आहे त माइरूं ॿ हुजनि, पीउ हिकिड़ो, माए थी ईअं हूंदी आहे त माइरूं ॿ हुजनि, पीउ हिकिड़ो, पीए थी ईअं त पीउ बि ॿिया हुजनि, या पीउ हिकिड़ो हुजे माइरूं ॿ हुजनि। हिकिड़ी औरत जी शादी थियल हुई, उनखे हिकिड़ी न्याणी हुई, मुड़ुसु मरी वियो, हाणे वरी ॿिए मर्द सां निकाह कयईं। हाणे हुन माईअ खे जेको ॿियो ॿारु थींदो त इहे ज़ाहिर आहे हिननि जो पीउ ॿियो माउ साॻी आहे, इहे पीउ था थिया। पर हिकिड़ियूं ॿ औरतूं आहिनि, उन्हनि जो मुड़ुसु हिकिड़ो आहे, ॿिन्हिनि खे जेको औलाद थींदो पोइ वरी ईअं थींदो, माइतो थींदो, माउ ॿी बि आहे, पीउ साॻियो आहे, हिन जो पीउ ॿियो आहे, हिन माउ साॻी आहे। हाणे हीअं अल्लाह ताला फरमाए थो, इन इम्रुउन हलक लैस लहू वलदुन, अहिड़ो माण्हू जेकॾहिं मरी वियो जंहिंखे कंहिं बि क़िस्म जो औलाद कोन्हे, वलहू उख्तुन, उनखे भेण आहे पर इहा बि सॻी न आहे, वेगी आहे। असां सिंधीअ में चवंदा आहियूं वेगी, अरबीअ में हुननि खे अख़याफ़ी ऐं खीफ़ी चवंदा आहिनि। फलहा निस्फु मा तरक, पोइ मिल्कियत जो, सॼे मिल्कियत जो अधु उन भेण खे ॾिबो जेका पीए थी आहे या माए थी आहे। वहुव यरिसुहा इन लम यकुन लहा वलद, ॿी सूरत पैदा थी, जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी औरत वफ़ात थी करे वञे, हीउ त मर्द हो न, हज़रत जाबिर जेको कलाला पियो सॾिजे, अलाह जी फरमायो मर्द जेकॾहिं वफ़ात करे वञे, कंहिं बि क़िस्म जो औलाद कोन्हसि, पीउ माउ बि कोन्हसि, भेण आहे त पोइ सा बि वेगी आहे त हुनखे अधु मिल्कियत जो ॾियो। पर मसइलो हाणे बिल्कुलु उबतो, औरत थी अहिड़ी वफ़ात करे वञे जंहिंखे कंहिं बि क़िस्म जो ॿारु कोन्हे, न पुटु अथसि, न न्याणी अथसि, न माउ अथसि, न पीउ अथसि, केरु बि कोन्हसि, भाउ अथसि, उहो बि वेगो। पोइ अल्लाह जी फरमायो वहुव यरिसुहा इन लम यकुन लहा वलद, इहो वरी उन औरत जो, उन भेण वेगीअ जो सॼे मिल्कियत जो मालिक थींदो। शर्त आहे इहो त हुनखे औलाद कंहिं बि क़िस्म जो न हुजे, सॼी मिल्कियत, माना भेण अहिड़ी वफ़ात थी करे वञे जंहिंखे कंहिं बि क़िस्म जो औलाद कोन्हे, पीउ माउ कोन्हे, त उनजो वारिस वेगो ई वेगो भाउ आहे, त सॼी मिल्कियत जो मालिक। पर भाउ अहिड़ो वफ़ात करे वियो जंहिंखे कंहिं बि क़िस्म जी औलाद पीउ माउ कोन्हे, उनजी भेण आहे त पोइ भेण वरी भाउ जी अधु मिल्कियत खणंदी। इन मसइले जो तोड़ अॻिते बयानु थिए थो। टी सूरत, इहो माउ शरीक या पीउ शरीक, उर्दू वारा चवंदा आहिनि, माइतो या पीउ तो असां सिंधी चवंदा आहियूं। अल्लाह ताला फरमायो व इन कान तस्नतैन फलहुम सुलुसान मिम्मा तरक। सवाल पैदा थियो त साईं औलाद त बिल्कुलु कोन अथनि, पीउ माउ बि कोन अथनि, इहे वेगा या सॻा, इहे भाइर भेनर अथनि, पर हिकिड़ो न ॿ बचे अथई,
हिकिड़ो भाउ ॿ भेनर माइटियूं, या हिकिड़ी भेण ॿ भाइर पीउ था, ॿ शादियूं चलायूं अमरा जूं, या हिन औरत खे ॿार अहिड़ो हुयो। हाणे भाइर जेके आहिनि उहे हिकिड़ो न बल्कि ॿ टे आहिनि या भेनर ॿ टे आहिनि वधीक आहिनि, पोइ अलाह जी फरमायो फलहुम सुलुसान मिम्मा तरक। भेनर जेकॾहिं वधीक आहिनि, भाइर अथसि ई कोन, सिर्फ़ु भेनर, ॿ या ॿिनि खां वधीक, अलाह जी फरमाए थो मिल्कियत जा 3 हिसा कयो, 2 हिसा भेनरुनि में विरायो, बराबरि 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 करे ॾियो, बाक़ी हिकिड़ो हिसो बचंदो, इनखे बयानु कजे थो। वइन कानू इख्वता रिजालन व निसान, चौथी सूरत है। पर जेकॾहिं भाइर बि अथसि भेनर बि अथसि पर सभु वेगा, सॻो को बि कोन्हसि, त अल्लाह तबारक व तआला फरमायो फलिज़्ज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, पोइ भाउ खे जेको हिसो मिलंदो उहो 2 भेनरुनि जेतिरो। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चऊं त 2 भेनरुनि खे जेको हिसो मिलंदो उहो हिकिड़े भाउ जेतिरो, या खणी हीअं चऊं मक़सदु साॻियो निकिरंदो, हर हिकु भेण खे भाउ जे हद जेतिरो मिलंदो, मक़सदु साॻियो आहे। अल्लाह ताला फरमायो फलिज़्ज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, पोइ मर्द जेको आहे पोइ 2 औरतुनि 2 भेनरुनि जेतिरो हिसो खणंदो। युबय्यिनुल्लाहु लकुम अन तज़िल्लू, अल्लाह ताला फरमायो त ई मसाइल असां बयानु करे छॾियासीं हिन जे करे मतां गुमराह थियो, मतां पराई मिल्कियत ईअं फॿाइण वारा खोड़ ताक़तवर अमीर क़ौम जा माण्हू सरदार वॾेरा, जीअं पुराणे ज़माने में इहो रवाजु हुयो, जंहिंखे को पुट जो औलाद न हूंदो हो न, बसि हुनजी मिल्कियत हुनजो चाचो ॾाॾो नानो मामो फॿाए छॾींदो। अब हिनखे पंहिंजो औलाद जो आहे नियाणियुनि खे कोन ॾींदा आहियूं असां, हुनखे लेखींदा ई न आहियूं। मर्द मरी वियो, घर वारी अथसि, नियाणियूं अथसि, त मिल्कियत हुनजी उको मुको को भाउ वञी खणंदो, को चाचो ॾाॾो मामो खणंदो, औलाद खे न ॾींदसि। जे नियाणियूं हूंदियूं घर वारी हूंदी त औरतुनि खे लेखींदा ई कोन। अल्लाह ताला फरमायो असां तव्हांखे हिसा सभिनी जा मीरास जा तक़सीम जा बयानु करे छॾिया आहिनि, मतां गुमराह थियो। वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम, अल्लाह तबारक व तआला खे हर शइ जो इल्मु आहे, हर शइ जो इल्मु आहे। का बि शइ अहिड़ी न आहे जेका अल्लाह ताला जे इल्म में न हुजे, या जंहिं शइ जे बारे में अल्लाह ताला खे इल्मु न हुजे, हर शइ जो इल्मु अथसि। हाणे हीअ सूरत 176 आयतुनि ते मुश्तमिल हुई, सूरत निसा। सूरत निसा जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला कई, या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा। अल्लाह ताला हिन सूरत जी शुरूआत कई पंहिंजे कुदरत जे इंतिहाई कमाल ताक़तवर हुजण जे हिसाब सां, पंहिंजे कुदरत जो कमाल बयानु कयो हुई। समूरनि इंसाननि सां मुख़ातब थी फरमायो हुयईं, ए इंसानो, उन पंहिंजे रब खां ॾिजो जंहिं रब तव्हांखे हिकिड़ी जान मां पैदा कयो आहे, हिकिड़े माण्हू मां। आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा कई, 4 क़िस्म जूं मिटियूं, कारी, भूरी, लटासी, चीकी, ये सभु मिटियूं गॾाए करे उनखे पंहिंजे कुदरत ख़ुदाबंदीअ वारे हथ सां ॻोहे करे अल्लाह ताला हुन में रूह फूकियो, फूक ॾिनी, इंसान तयारु थी पियो। वरी एॾे वॾे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम, उन मां वरी संदसि घर वारी बीबी हवा, एॾी वॾी औरत जहिड़ी जाॻंदी, ईअं बि न को नंढो ॿार पैदा थिया पाले था ते वॾो कजे, जवान जमान एॾी वॾी उनजे पासे मां पैदा कयईं। हिकिड़ो आदम अलैहिस्सलाम ख़लक़ई, उन मां उनजी घर वारी ख़लक़ई, पोइ उन्हनि ॿिन्हिनि मां वरी औलाद इंसान जो आदम जो औलाद नसब ख़लक़ई। अल्लाह ताला इन समूरनि ॻाल्हियुनि खे थोरनि लफ़्ज़नि में बयानु कंदे फरमायो, या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम, ए इंसानो, पंहिंजे उन रब पालणहार खां ॾिजो जंहिं रब तव्हांखे हिकिड़े माण्हूअ मां पैदा कयो। ये सॼी काइनात जा 7-8 अरब जेके इंसान हुयो हिकिड़े आदम मां ख़लक़िया विया हो। इहो अल्लाह ताला जे ताक़त जो कमाल हो। एॾा अरबूं खरबूं इंसान हिकिड़े माण्हू मां, हर हिक जो चहिरो मट, कंहिंजो चहिरो कंहिंसां मिले नथो। हा, जो कोई कंहिंजे मुशाबे हूंदो, टू कापी हूंदो, तब को न को फ़र्क़ु हूंदो, नाले में, ज़ात में, हथ में, पेर में, चप में, नक में, भेर में, कन में, पेशानीअ में, सोच फिक्र में,
कद काठ में, क़ौम में, ॿोलीअ में वॾो को न को फ़र्क़ु हूंदो। वॾी ॻाल्हि त इहा आहे जेकॾहिं मुहांडा हिकु जहिड़ा बि थी वञनि, हीउ फिगर जेको अॼुकल्ह सॼी दुनिया हुनखे खणी चंबड़ी वरितो आहे, हीउ फिगर कंहिंजो बि कंहिंसां नथो मिले। वॾी ॻाल्हि त इहा, कंहिं बि माण्हूअ जा 2 आङूठा, 10 आङुरियूं, 10 आङुरियूं मट मट, का बि हिकिड़ी आङुर ॿिए सां नथी मिले। इहो अलाह जे कुदरत जो कमाल हो। इते पंहिंजे ताक़त जे कमालात खे बयानु कंदे फरमाई, उन पंहिंजे रब खां ॾिजो जंहिं रब तव्हांखे हिकिड़े जान मां एॾो वॾो ज़ख़ीरो करे तव्हांखे ख़लकियो आहे। वरी हिन सूरत जे आख़िर में फरमाई, वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम, मां तव्हांजे जीअरे ज़िंदगीअ में तव्हांजे मसाइल खे रुगो बयानु न कयो आहे, तव्हांजे मौत खां पोइ तव्हांजी मिल्कियत ते मथां कोई विढ़े, जीअं न को ढूंढ थींदो आहे, ढूंढ ते कुता विढ़ंदा आहिनि, त पोइ इहा दुनिया बि हिकु क़िस्म जो ढूंढ आहे। दुनिया जीफ़तुन व तालिबुहा किलाबुन, ये दुनिया ढूंढ आहे, मथां कोई जहिड़ो आहे त पंहिंजे उन मिल्कियत ते कब्ज़ो क़ाबिज़ बणायूं ऐं मुड़ुस थी करे हुनखे संभाले पियो, इख़्तिलाफ़ जहिड़े झगड़े खां बचाईंदो पियो अचे, मौत खां पोइ अचे सभु ढूंढ ते अची किरनि। अल्लाह ताला फरमायो, हिन झगड़े ऐं फसाद खां बचण जे लाइ तव्हांखे कानून ॿुधाए थो छॾियां, विरासत हीअं कजो। हाणे जेकॾहिं तव्हां असांजे ॿुधायल कानून खे नज़र अंदाज़ करे पंहिंजी मर्ज़ी हलाई, त पोइ यादि रखो जेका बदमनी पैदा थींदी, जेके परावा हक़ फॿाइण सां नाजाइज़ूं नाइंसाफ़ियूं थींदियूं, उनजो हिसाब बि सख़्तु थींदो। कंहिंखे केतिरो हिसो मिलणु घुरिजे, कंहिंजो केतिरो हक़ लॻे थो, कंहिंखे कीअं ॾिबो, फरमाइयो मूंखे इल्मु हो। हिते पंहिंजे इल्म जो कमाल पैदा ज़ाहिर फरमाई ऐं हुते वरी पंहिंजे कुदरत जो कमाल ॾेखारियईं। सूरत जी इब्तिदा कुदरत जे कमाल सां, सूरत जी इंतिहा पंहिंजे इल्म जे कमाल सां कई। इहो अल्लाह ताला जे ज़ात जो वॾो इंसान खे ॾिनल हिकिड़ो तोहफ़ो आहे। इंसान अल्लाह ताला जे तालीमात सां जॾहिं मुनवर थींदो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॾिनल तालीम ते जॾहिं अमल कंदो, त पोइ हक़ीक़ी इंसान तॾहिं साबित थींदो। पर जेकॾहिं क़ुर हदीस वारे तालीम खे छॾे पंहिंजे मर्ज़ीअ ते हलियो, त पोइ हैवाननि वारियूं सिफ़तूं ईंदसि। पोइ जहिड़े हैवान सां, जानवर सां लॻंदो, सिफ़त ओड़ी थींदसि। पोइ माण्हू बि कॾहिं कॾहिं माण्हूअ ते नालो रखी वठंदा आहिनि, जंहिंमें जेका ग़लती हूंदी आहे उन ते ओड़ो नालो लॻंदो आहे। कंहिंजे मथां कुते जो नालो लॻंदो आहे, कंहिंजे मथां ढोर जो नालो लॻंदो आहे, रुगो खाइणु अथसि ढोरनि वांगुरु, कंहिं ते कहिड़ी सिफ़त, कंहिं ते कहिड़ी सिफ़त। ही आयतूं क़ुर पाक जूं ॼण त सेखारनि थियूं, हक़ीक़ी इंसान तॾहिं बणजंदो जॾहिं क़ुर पाक जी तालीम खे चंबड़ंदो, उन ते अमल कंदो। जिन त इंसान ॾिसण में त हिकिड़ो इंसान आहे, पर हक़ीक़त में ॼण जानवर हूंदो। अल्लाह ताला अहिड़नि इंसाननि खे क़ुर पाक जे अंदरि उलाइका कल अनआम बल हुम अज़ल करे बयानु कयो आहे, जेके ॾिसण में इंसान आहिनि पर जानवर आहिनि, जानवरनि खां बि बदतर। त हाणे क़ुर पाक जे आयतुनि जे मथां गहराईअ सां जॾहिं नज़र रखीसीं, त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां अहिड़ा मसइला वाज़िह करे बयानु फरमाया, जिन मसइलनि जी ॼाण पहिरियां कोन हुई। रिवायतुनि में अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबी सगोरा जेको सवाल कंदा, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तेसीं ताईं उन सुवाल जो जवाबु न ॾींदा हुआ जेसि ताईं आसमान खां का आयत नाज़िल न थिए। आयत नाज़िल थी वेंदी हुई, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन आयत खे पंहिंजे ॿोलीअ, पंहिंजे अंदाज़ सां वाज़िह करे खोले सम्झाईंदा। जीअं अॼु क़ुर पाक जूं आयतूं असां खोले करे उनखे वाज़िह कयूं था त कुझु सम्झ में अचनि थियूं, वरना त लफ़्ज़ आहिनि हिकिड़ा पढ़ी था वञूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़बान मुबारक मां नई फ़तवा का बि तेसि ताईं ज़ाहिर न थींदी जेसि ताईं क़ुर पाक जी आयत नाज़िल नथी थिए। कॾहिं वरी ईअं हूंदो हो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका ॻाल्हि करे छॾी, उन खां पोइ क़ुर पाक जी आयत बि उन ॻाल्हि जे ताईद में नाज़िल थी वेंदी। त क़ुर पाक इन ॻाल्हि खे बयानु कंदे फरमायो, इन हुव इल्ला वहयुन यूहा, मुंहिंजे नबीअ जी ज़बान अल्लाह से फरमाए थो, मुंहिंजे मर्ज़ीअ खां सवाइ न चुरंदी आहे। जीअं मां चवंदो आहियां, जीअं मां चाहींदो आहियां, तीअं चुरंदी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़बान, क़ुर पाक जो लफ़्ज़। हाणे हिते सम्झण जी ज़रूरत आहे
हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके अल्लाह ताला आसमान खां नाज़िल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मोकिलिया, सुहिणा ही पढ़ी ॿुधाए न। अल्लाह ताला ॼण त पुछा फरमाई, या रब्बल आलमीन, इहो कलाम तुंहिंजो आहे, मां त सम्झो पर हिननि खे कीअं सम्झ में अचे? अल्लाह ताला अख़्तियार ॾिनो, सुहिणा इहो तूं हिननि खे सम्झाए पंहिंजे ॿोलीअ में। साईं पोइ मां किथे, को माण्हू ज़िद्दी हूंदो उनखे ओहिड़े हिसाब सां सम्झाईंदुसि, को माण्हू नरम तबियत जो हूंदो उनखे ओहिड़े हिसाब सां सम्झाईंदुसि, को मुंहिंजो रिश्तेदार हूंदो उनखे ओहिड़े हिसाब सां, कोई वरी मुखालिफ़ा जंगुनि में मुक़ाबले में थो अचे, काफ़रनि जो साथी थी करे काफ़र बणियो आहे, पोइ उनखे वरी ओहिड़े हिसाब सां सम्झाईंदुसि। अल्लाह ताला फरमायो सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, सुहिणा क़ुरान तुंहिंजे मथां मां नाज़िल कयो आहे, तूं रुॻो हिनखे सम्झी वञ, पोइ तुंहिंजे ज़बान तां बयानु कराइण बि असांजो ज़िम्मो आहे। तूं रुॻो सम्झ, किथे कहिड़ो बयानु कराइणो आहे तोखां, उहो असां चवंदासीं। ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही, इन्न अलैना जमअहु व क़ुरआन। अल्लाह ताला फरमायो गोया के क़ुरान पाक तो चवे सूरतुल क़मर में 29 सिपारो, जिब्राइल अलैहिस्सलाम अचे तो क़ुरान पाक जी आयत खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाए तो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे थोरो दोहराइनि था, थोरो ईअं चप चोड़नि था। जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, साईं छा था चओ? जिब्राइल, जेको तूं पढ़ींदो उनखे मां दोहरायां थो, मथां मूंखां विसरी न वञे। अल्लाह ताला मथां ॿियो हुकुम नाज़िल फरमायो, ला तुहर्रिक बिही लिसानक, सुहिणा रुॻो तूं कन ॾेई ॿुध, ज़बान खे चोरी न, तुंहिंजे दिलि ते क़ुरान पाक खे महफ़ूज़ करणु बि असांजो कमु आहे। इन्न अलैना जमअहु व क़ुरआन, इन क़ुरान पाक खे बयानु करणु बि असांजो ज़िम्मो। त ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुरान पाक जे आयतुनि खे बिना यादि करण जे जीअं असां यादि कंदा आहियूं, ईअं यादि करण खां सवाइ दिलि में क़ुरान पाक जेको समायो उहो बि अल्लाह ताला जी मर्ज़ीअ सां, वरी क़ुरान पाक जे आयतुनि खे तशरीह सां तफ़सील सां ॿुधायो सेखारियो, उहो बि अल्लाह ताला जी मर्ज़ीअ सां। हाणे जेके लफ़्ज़ अल्लाह ताला नाज़िल कया उन्हनि खे चइबो आहे क़ुरान, जिन लफ़्ज़नि सां हुज़ूर जन सेखारियो उहो थी पई हदीस। हाणे सम्झ में आयो हदीस ऐं क़ुरान पाक, लफ़्ज़ क़ुरान पाक जा इन्हनि खे मिलाइबो तॾहिं सम्झ में अचिबो ईंदो त इहो मुकमल क़ुरान आहे। सिर्फ़ु लफ़्ज़ इहे आहिनि, इन जो तर्जुमो हदीस पाक आहे, ख़ुलासो ऐं मतिलबु मज़मून जी पूरी ॼाण हदीस पाक आहे। हदीस पाक खे अलॻि कयो जेकॾहिं क़ुरान पाक खां, त इहे लफ़्ज़ तोते वारा कंहिंखे सम्झ में कान ईंदा, कोई माउ जो लाल क़ुरान पाक में मसइलो सम्झी कोन सघंदो, हदीस पाक खां सहारो वठिणो पवंदो। हदीस ऐं क़ुरान खे गॾाए करे हाणे चइबो इहो आहे मुकमल क़ुरान। हाणे अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां जेके मसाइल ॿुधाया, इहे मसाइल जेकॾहिं कोई माण्हू चवे थो त असां सिर्फ़ु हुज़ूर जे हदीस खे वठंदासीं, क़ुरान पाक खे न, उहो बि नाकाम आहे। जेको चवे थो भाउ हर ॻाल्हि क़ुरान पाक जे लफ़्ज़नि मां ॿुधायो, आयत मां ॾेखारियो, ऐं उहो मसाइलो को क़ुरान पाक मां नथो लभे, हदीस पाक मां लभे थो, चवे थो त मूंखे क़ुरान पाक मां ॾेखारियो, क़ुरान पाक में कोन्हे त न मञीदुसि, इहो बि नाकाम। क़ुरान पाक जूं आयतूं थोरा लफ़्ज़ ॿुधाईंदियूं आहिनि, उनजी वॾी तशरीह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कई आहे, हुज़ूर जन खां सहाबा किराम सिखी करे उन्हनि असां ताईं पहुचायो आहे। हाणे इहा तालीम सहाबा किराम वारे वास्ते सां जेका मिली आहे, इहे वास्ता सभु जेकॾहिं कटींदासीं त क़ुरान पाक क़ुरान न रहंदो, इहो असांजो मनपसंदि हिकिड़ो मज़मून हूंदो, कामिल ऐं मुकमल न चइबो। हितां सम्झ में आयो सहाबा किराम जे वास्ते सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम क़ुरान पाक वारी सॼी जो सॼी जेका असां वटि पहुती, हिनखे क़ुरान चइबो आहे। इन ते अमल करण खां सवाइ इंसानु अधूरो आहे, इनखे चंबड़ंदो अमल कंदो पोइ थी पियो कामिल ऐं मुकमल। अल्लाह ताला तव्हां असांखे बि अहिड़ीअ तालीम सां मुनव्वर फरमाए जंहिंसां इंसान खे कामिल ऐं मुकमल चयो वियो आहे। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे आख़िरत